तू ऐं हीर जी ज़िम्मेदारी है, मुंहिंजी ज़िम्मेदारी। हाणे काफ़ी देर थी चुकी आहे ऐं हाणे मां हीर सां शादी नथो करे सघां। मुर्शिद साईं, बीबी शुमाइला बीमार थी पई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हवेली ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। दोस्तों, अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त हाणे जेको गोरी जो भाउ आहे पंहिंजे पुट खे चवंदो हीर ऐं तुंहिंजी ज़िम्मेदारी जेको आहे शादी जी मुंहिंजी आहे, मां शादी कराईंदुसि। लेकिन मुंहिंजो पुटु चवंदो न बाबा, हाणे देरि थी चुकी आहे, हाणे इहा शादी ऐं कान कंदुसि। जॾहिं हुनखे हक़ीक़त जी सॼी ख़बर पइजी वेंदी आहे, हू इन रस्ते खां लही वेंदो आहे, शादी जी ज़िद खां लही वेंदो आहे, चवंदो मां हाणे हीर सां शादी कान कंदुसि। ऐं हू हैरान थी वेंदो आहे, छो पुटु ईअं तूं छो थो करीं, हीअ मां ज़िम्मेदारी खणां थो न हर शइ जी। लेकिन हू चवंदो आहे न बाबा, हाणे काफ़ी देरि थी चुकी आहे। दोस्तों, ॾींहों ॾींहुं ड्रामो हवेली इंट्रस्टिंग थींदो थो वञे, दिलचस्प ऐं ज़बरदस्त हक़ाइक़ ईंदा था वञनि। ऐं ॿी तरफ़ नौकराणी शुमैला जेको आहे न, बेगम शुमैला बीबी जो जेको रिपोर्ट खणी ईंदी आहे, टेस्टां खणी ईंदी आहे, जेके हुनजूं बीमारी जूं हूंदियूं आहिनि, जेको हुनजो जेको हाल वाल हूंदो आहे, सॼो अची जेको आहे पीर अमजद खे ॿुधाईंदी आहे त हे हुनजी टेस्ट वन बीवी बीमार थी चुकी आहे, तव्हांजी तबियत सफ़ा नासाज़ आहे, शुमैला जी ख़राब थी चुकी आहे। हू इहा ॻाल्हि ॿुधी ऐं टेस्टूं ॾिसंदो आहे, हैरान परेशान थी वेंदो आहे, अचानक हीअ छा थी वियो, ईअं कीअं थी वियो। अहिड़े हिसाब सां जेको आहे ड्रामो हवेली दोस्तों हाणे दिलचस्प बणिबो पियो वञे। मां तव्हांखे ॿुधायो त हवेली ड्रामो हिकु ज़बरदस्त सोप सीरियल आहे। जीअं जीअं टें स्पेल में दाख़िल थींदो, यको शुरू खां ई मां तव्हांखे ॿुधायां पियो त तीअं तीअं ड्रामो मज़ो कंदो वेंदो, बहितरीनु थींदो वेंदो। तव्हां ॾिठो त हाणे पीर अमजद ऐं गौरी जी मोहबत जेको आहे न, इन ड्रामे में थोरो मज़ो आंदो आहे, वापसि दिलचस्प बणिजी चुको आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, चैनल